ڪنڊيارو में पीपी शहीद भुट्टो पारां सिंधु ते ڪينال ڏिण خلاف नेशनल प्रेस क्लब کان احتجاجي مظاهرو कयो वियो. ان موقع ते ظفر कोसो, दराज़ काइमखानी, परान कोसो ऐं वيندو चवणो सिंध کي हथ वठी تباہ कयो पियो वञे. ख़ुशहाल सिंध کي पोइ धिकण सां गڏु सिंध जूं ज़मीनूं सुकाइण लाइ ڪينال अॾा पिया वञनि. احتجاج कंदड़ن जो चवणो त सिंध जे वजूद ऐं सलामती जो मसइलो आहे. सिंधु ते ڪينال अॾे सिंध जे ज़मीन کي बंजर बणाए पियो वञे. सिंधु जियापे जो वसीलो आहे. हमेशह सिंध सां नाइंसाफ़ी थींदियूं रहियूं आहिनि. इन्हनि मुतालबो कयो त सिंधु जा ڪينال अॾे सिंध सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि. ॿी सूरत में सख़्तु احتجاج कयो वेंदो. الطاف, سولنگي, कोशिश डिजिटल, ڪنڈيارو.